सरदार साहब खैरन सां डांदन जी गोए थी वञे पोइ ॾिसां थो मां बगुल खान मां सॼी कहाणी सम्झी वियो आहियां सॼो कमु बगुल खान शेरू खां थो कराए मां अॼु खां ई शेरू जे ख़िलाफ़ बाह बारे थो ॾियां पोइ ॾिसां थो शेरू केतिरा ॾींहं कानून खां बचे थो बेदार सुखिया असुल ॾोहारी शेरू नाहे पर इहो बंगुल खान आहे जंहिं तर तपाए ॾिनो आहे सरदार साहब मां शुरूआत शेरूअ खां थो कयां पोइ शेरू सभु ॾींहं नाला खण ॾोहारी खणी केॾो बि असर सूख वारो हुजे पर कानून खां उहो बची न सघंदो हाणे मूंखे ख़बर पइजी चुकी आहे त तपेदार जो खून कंहिं कयो सुबेदार सुखिया तपेदार जो खून इन शेरूअ कयो ऐं इहा ॻाल्हि मां तोखे पहिरीं बि ॿुधाए चुको बराबरि सरदार साहिब हाणे शेरूअ ते अहिड़ो शायद बीठो आहे जो शेरू हाणे बची न सघंदो अहिड़ो शायद हथ कयो अथई शेरू जी ज़ाल राजुल राजुल हाँ सरदार साहब राजुल जेका शेरू जी ज़ाल आहे उहा पाण मूं वटि थाणे ते आई उहा मूंखे पक ॾेई वई आहे त जिथे बि चवंदे मां शेरू जे ख़िलाफ़ शाहिदी ॾींदसि सुबेदार सुखिया शेरू तोखे जीअरो हथ न ईंदो जो हुन जे लाइ तूं शाहिद तो कठा करी सरदार साहब मूंखे तकड़ आहे मां हाणे हलां ठीकु आहे जेका तुंहिंजी मर्ज़ी छा थो ॾिसी सुमर असां सभु तुंहिंजा कांती आहियूं तूं हिते दफ़न थींदे वॾो गंध थींदो मरंदा अवां जहिड़ा फाड़िया आहिनि असां जहिड़ा सूर्य त शहीद थींदा आहिनि हिकिड़ी त मूंखे इहो ॿुधायो त मुंहिंजो कसूर कहिड़ो आहे ज़बान दरादी बंदि कर सुमर न त ॿुधायां तोखे तुंहिंजा ॾोह तुंहिंजो ॾोह इहो आहे जो दिलावर जे डांद जो सुवार आहीं ॿियो ॾोह तुंहिंजो इहो आहे जो तूं बेवकूफ़ आहीं हा सुमर जेकॾहिं मामा जो चयो वठंदे त जिंदगी बि मिलंदई पैसो बि मिलंदई ऐं जेकॾहिं न कंदे त आसमान तां हेठि किराईंदासीं ज़मीन जो कीड़ो मूंखे आसमान खां थो चढ़ाए तव्हां छा था सम्झो मां तव्हांजे धमकेरी दाबनि में अची डिॼी वेंदुसि न शमीर खान न मां सरदार शाह ज़मान जो जान निसार आहियां मूं दगा न पर वफ़ा थी कयां अड़े तोखे चयमि न तूं बेवकूफ़ आहीं अड़े चरिया ज़िंदगी हिकिड़ो चकर मिलंदी आहे ऐं हुन जो क़दुरु कर मुंहिंजी इज़त ऐं अल्लाह जे ख़ातिर मुंहिंजो कमु कर जेको चवंदे उहो मिलंदी मां लालच जे लोभ वारे ॾींहुं ॼाओ ई न आहियां मां डांदर जी गोह में बेईमानी कोन कंदुसि सरदार जी बपा खां मामे जी संगत सुठी अथई मामे जो चयो वठंदे त जिंदगी सुठी गुज़रंदई सोन ते सेण मटण मूं सिखियो ई न आहे गोह जा शौक़ त अचणा वञा जे अॼु हार आहे त सुभाणे जीत थींदी शेरू हिनखे खुटी खयो बीठी आहे फुल फ्राई करे छॾीसि जेको हुकुम ॾे सॼो तव्हांखे त ख़बर आहे त माण्हू माण्हू मूंखे वॾो मज़ो ईंदो आहे छो त मां जंहिंखे वक़्तु ॾसियां हुनजी ज़िंदगी खसियां तरस शेरू तरस तकड़ न कर 5 मिंट सूमर खे सोचण ॾे जेकॾहिं मां मरी वियुसि त बंगुल गो खटे इहा कंहिंखे बि ख़बर कान्हे त राकेश सुवार खे सुञाणंदो आहे मूंखां सवाइ राकेश ॿिए कंहिंसां बि न भॼंदो हीअ गोए खटण लाइ मूंखे ज़िंदा रहणु ज़रूरी आहे फिलहाल मूंखे बंगुल जी ॻाल्हि मञणी पवंदी
गोई गुज़री वञे कोई भली बंगुल मूंखे मारे छॾे। बस शेरू तुमर कोन मञंदो, वठी वञीस करीस वञी तुप, जे चेहरो हूंदो त वॾो गंद कंदो। न रईसर मूंखे न मार। त पोइ तोखे असांजी ॻाल्हि मञणी पवंदी। मूंखे मंज़ूर आहे, जीअं तव्हां चओ था ईअं ई थींदो। रॉकेट गो हाराईंदो। शाबाश सुमर। शेरू सुमर जी ख़िदमत कयो, को शरबत बरबत पियारियो ऐं 2 लख रुपया ॾेई इज़त ऐं एतिराम सां ॻोठ छॾे अचो। खबरदार सुमर, जेकॾहिं ॿाहिरि बाफ़ बि निकिती त तूं परे नहीं, पोइ सोचण जो वक़्तु बि कोन मिलंदई। इते जो इते उफट मरी वेंदे। तव्हां फिक्र न कयो, जीत अव्हांजी आहे। शाबाश सुमर शाबाश, सम्झी वई न? भेण राजल, जेकॾहिं अॼु अंदर जा फट सोरिया अथई त मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। अम्मा ऐं बाबा नंढपिण में ई गुज़ारे विया ऐं मां सभिनी भाइरनि में नंढो हुयुसि। भाइरनि ज़ालुनि जे चवण ते मूंखे घर मां कढी छॾियो ऐं मां दरबदर ज़िंदगी गुज़ारण लॻुसि ऐं ख़राब सोबत में अची मां धाड़ेल थी वियुसि। मुंहिंजे अंदर जो इंसान मूंसां कॾहिं बि कोन ठहियो। मुंहिंजो मन मासूम हुयो, धाड़नि खां मां नफ़रत कंदो हुयुसि, पर ॿी का वाह कोन हुई। हिकु दफ़े पुलिस खां फरार थियण दौरान मां पंहिंजे पुराणे दोस्त हाशिम वटि वञी पहुतुसि। उते इज़त ऐं प्यार मिलियो, पोइ मां उते ई रही वियुसि। अदा असां बि गरीब हुआसीं, बाबो कुराड़ो थी वियो हो, इन करे तर जा तड़ा छोकिरा असांखे तंग पिया कनि। बाबो कुराड़ो उन्हनि सां पुॼी कोन सघंदो हो ऐं गरीब हुजण जे करे कंहिं बि माइट मुंहिंजो सङो कोन वरितो अदा। उन्हनि ॾींहंनि में अञा शेरू नामी गिरामी न हो ऐं असांजी इलाही मदद बि कंदो हो। दिलेर बि हो ऐं मुड़ुस माण्हू बि हो, इन करे वात ॻाढ़ा छोरा शेरू खां टिजंदा हुआ। बाबा सम्झो त मरण खां पोइ शेरू ई मुंहिंजी हिफ़ाज़त करे सघे थो ऐं हीअं बाबा मुंहिंजो संग शेरू खे ॾेई छॾियो। असांजे कंहिं बि माइट हिन रिश्ते जी मुखालफ़त न कई सिवाय मुंहिंजी मासीअ जे। मासी सियाणी हुई, इन करे शेरू खे सुञाणे वरितो त ॾिसण में त मुड़ुस माण्हू थो लॻे, पर आहे 1 नंबर जो भाड़ियो। पर बाबा वारनि मासी जी हिकु बि न ॿुधी ऐं मुंहिंजी शादी शेरू सां थी वई। मासी असां खां रुसी वई। जॾहिं शेरू खंभ कढिया त पोइ असांखे ख़बर पई त झेड़नि में शेरू जा 5 माइट बि मारिजी विया। बाबा बि सदमो सही न सघियो ऐं मरी वियो ऐं हाणे मां वरी पंहिंजा नसीब पई लोड़ियां। ऐं तुंहिंजी मासी? अदा चवनि था त मासी जी शादी थी वई हुई ऐं बाबा जे मरण खां पोइ मूं वरी ॻोठ जो मोह ई न कयो हो। मुंहिंजी भेण, तुंहिंजी मासी किथे आहे? अदा चवनि था त वो सरदार शाह ज़मान जो ॻोठ आहे, उते ई रहे पई। छा तुंहिंजी मासी सरदार शाह ज़मान जे ॻोठ में थी रहे? हा दा, हिन दुनिया में रत जो रिश्तो मुंहिंजो हिकिड़ो ई बस मासी वञी बची आहे। साल थी विया आहिनि जंहिंखे मूं ॾिठो ई न आहे। पर तूं अदा एतिरो हैरान छो थी वियो आहीं? अदी मां बि हाणे त सरदार शाह ज़मान जे ॻोठ में थो रहां। छा तूं उते तो रहीं त पोइ तूं मुंहिंजी मासी खे ॾिठो हूंदो। भेण, तुंहिंजी मासीअ जो नालो छा आहे? मासी बसरा। बसरा? है बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वञनि। अहिड़ी क़िस्मत है,
हिकु हिकु थी सभु घर जा भाती राह रबानीअ ॾांहुं रवाना थी विया। बाक़ी बची विया वञी हिकिड़ी भाणे जी राज। सो अलाह कंदो त कोसो वाह न लॻंदो। चल सदाई सरऊ सर हूंदी दुश्मन दफ़ो बसरा कंहिंखे पई दी दुआऊं जी बिना पैसे मां ॾेढ फुटा इहो ईअं चुप चुप करे नहीं थो करे। कंहिंखे थी पई पिटिया दुआऊं थी ॾियां पई दुआऊं इन सूमर खे त छल जल्दी बाज़ियाब थी अचे। त पोइ अलाह ख़ैर करे सूमर जो छो त तुंहिंजी दुआ उबती लॻंदी आ। ओ बेगा मां बि सची मुंहिंजी दुआ बि सची मुंहिंजा फ़क़ीर बि सचा। मुंहिंजा फ़क़ीर था चवनि पिया त सूमर शाम ताईं बाज़ियाब थी अचे वेंदो। अलाह करे तुआरे हिन फ़क़ीरनि जी ॻाल्हि सची थिए बाक़ी तुआरे फ़क़ीरनि जी ॻाल्हि कॾहिं सची थी न आहे बसरा। हू वारा फ़क़ीर था चवनि त सरदार शाह ज़मान वारो राकेट ई गोए खटंदो ॾांदनि जी। अलाह राकेट ॾे ख़ैर करे। बसरा हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधा बिना पैसे कॾहिं तूं पंहिंजे माइटनि खे दुआ कई आहे? अॼु मुफ़्त में पई थी माण्हुनि खे दुआऊं ॾी तोसां ख़ैर त आहे न बसरा। बस बेगा बस अॼु मूंखे सखावत जो ख़्यालु आयो आहे। सो मां मुफ़्त में सभिनी खे पई थी दुआऊं ॾियां अॼु। त पोइ मूंखे बि ॾे न। छा दुआ? न न ख़र्ची अॼु को 100 जो ॻाढ़ो नोट ॾियार तुंहिंजी होटल ते चांहि पी अचां। हलो हलो टर मुंहिंजे अखि न आॾो मूंखां पैसा थो घुरे न ॼण मूंखे का लठियुनि जी मार थो ॾे। जेकॾहिं न लफ़्ज़नि में लठी जी मार थी मिलई न त बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मारनि पटिया लठियुनि जी मार मूंखे थी मिले त शुक्र अल्हम्दुलिल्लाह। जॾहिं पाण वञी को न डंडा झले अचे उन महिल ख़बर नथी पई कोड़े बचड़ा मूंखे छॾा न हीअं कयो मूंखे फल न हीअं कयो ॿुधी मर पोइ मूंखे सुठो था हणे पियो। बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वञनि पिया मुंहिंजो छा वई पिटियल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सूबेदार मां तोॾां पे आयुमि पर तूं हिते मिली FIR दाख़िल कर। बाबा दिलावर मूंखे FIR कटण खां इनकार न आहे पर नाले कंहिंजे ते कटिया? बंगुल खान ॾोही आहे ये शेरूअ जे हथां सूमर खे अगवा करायो आहे। ॿिन्हिनि ते FIR दर्ज कर। जॾहिं खां ॾांदनि जी गोए रखी अथसि तॾहिं खां छितो करे ॾिनो अथसि। दिलावर बंगुल खान इज़तदार माण्हू आहे चङनि मठनि में इज़त अथसि। हुन ते FIR कटराईंदे तो सूमर मारिजी वेंदी। बाक़ी हा शेरू जी ॻाल्हि कर हुन ते FIR कटिजी सघिजे थी। बाक़ी जेकॾहिं ज़िद करे बंगुल खान ते FIR कटराईंदे त सुभाणे ॿियो बि को वाक़ियो पेश अची सघे थो। दिलावर सोचण जी ॻाल्हि आहे बंगुल खान वारा जेकॾहिं सरदार शाहज़मा ते FIR कटराइनि त पोइ? दिलावर ॻाल्हि सूबेदार जी सही आहे। फिलहाल असांखे सूमर घुर्जे पोइ बंगुल खे ॾिसी रहंदासीं। वरी बि दिलावर जेका तुंहिंजी मर्ज़ी। मुंहिंजी रईस बंगुल खान सां ॻाल्हि थी आहे हू फ़ैसिलो करे दंड ॾोह ॾियण लाइ तयारु आहे। दिलावर तुंहिंजो शौक़ु मुंहिंजो शौक़ु पंहिंजी जॻह शौक़ु शौक़ु थींदो आहे को को थींदी। दिलावर तोसां जहिड़ो गौ जे मैदान ते थींदो। सूमर किथे आहे ऐं कीअं गुम थियो आहे मां इहा सॼी वोड़ करे आयो आहियां। उन ॾींहुं शेरू पंहिंजी ज़ाल सां मिलण आयो। बाक़ी शेरू जा साथी
तो वारे गोठ जे रस्ते ते शेरू जो इंतजार करे रहा हुआ। बराबर थदे ते शेरू जा पेर ना है। तो क्या तो के एडी वडी आत्म कहानी बुधाई थम। मु कुछ न कुछ तो कयो होंदो न। शमीर के मोकलियो थम। शाम ताईं सुमर तहां के मिली विंदो। दिलावर हाणे तो खुश आई न। या अञा भी एफआईआर कटिया। सूबेदार या खबर त सुभाणे नांदन जी गोए ते पहुंची। वाह बंगुल खान वाह वाह जो कहानी ठाही थई। पर मुंहिंजी मिठाई किथे आ? तोखे तुंहिंजी मिठाई ॾीवी। जवान जा पुट शेरू मां चवां तो असांजे साम्हूं अटी परे थी त ईअं तस न करे छॾे मता तुंहिंजे दिमाग़ में इहा तिॾ हुजे त तूं असां खां ॾांद खसे वेंदे हाशिम एॾो मुड़ुस माण्हू नहीं दरिया खंड जहिड़े दरवेश वॾेरे खे मात ॾेई पंहिंजो पाण खे मुड़ुस माण्हू न सम्झ ही मामा बंगुल खान जी जोया हिते केर भितर भी नथो भोरे सघे तूं वरी असांजो तूफ़ान असांजी जोइ न खसे वेंदी अमीर ईअं टमाटणी बूथ चिबो न करे विझाए
छो त साईं डांद शर्त में खटियो आहे। हेरो मूंखे सुञाणी तो या मां तोखे पंहिंजी सुञाणप कराया? काल कालो को ॾींहुं आहे तूं मुंहिंजे हुकुम जो गुलाम हुए। अड़े अॼु मुंहिंजे साम्हूं हथियार खणी थो पी। जबल मथे लयूं, अॻियूं ॻाल्हियूं वयूं। काल मां तुंहिंजे टोले जो मामूली धाड़ियल हुयुसि। अॼु मां बंगुल खान जो साॼो हथां। अॼु मुंहिंजे हिक इशारे सां तो जहिड़ा कई दिलार कुसी वेंदा। हाशिम दिलावर तूफ़ान असांजे हवाले कयो, न त अहिड़ो बेस्तो कंदोसांव न सॼी उमिरि यादि कंदव। सम्झई कोन सम्झई, सम्झी वेंदे। अड़े ये बंदूकड़ियूं हथ में खणी ऐं पाण खे मुड़ुस माण्हू था सम्झो। दम अथई अथई दम? जे अथई दम त मुंहिंजे मथां फायर करे ॾेखार। हाशिम मुड़ी वञड़े न त मरी वेंदे।